बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमन जमा बैन हुर्रिन व अब्दिन अव शातिन ज़कियतिन व मैततिन बतलल बैयु फ़ीहिमा वमन जमा बैन अब्दिन व मुदब्बरिन अव बैन अब्दिही व अब्द गैरिही सहल बैयु फ़िल अब्दि बिहिस्सतिही मिनस समनि व नहा रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनिन नजशि व अनिस सौमी अला सौम गैरिही व अन तलुक्किल जल्बे व अन बैइल हादिर लिल बादी वल बैइ इंद अज़ानिल जुमअति व कुल्लु ज़ालिका यकरहु वला यफ़सुदु बिहिल बैउ। बस बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरें मसले में हुआ सूरत मसला त जेकर कंहिं माण्हू हिकिड़ी ॿिए जे अंदरि आज़ाद ऐं बाने खे विकिणियो जी जी हिकिड़ी सूरत त या बेच आहे बातिल या हिकिड़ी ॿिए जे अंदरि हिकिड़ी ॿकरी अहिड़ी आहे जेका मुअल आहे जी जी ऐं हिकिड़ी ॿकरी अहिड़ी आहे जेका कुठल आहे जेका हलाल कुठल आहे जी जी उन्हनि खे विकिणी हिकिड़ी ॿिए जे अंदरि अक़द हिकु आहे सफ़का हिकु आहे जी त या बेच आहे बातिल आहे छो त उन जेके आज़ाद आहे उहो माल कोन्हे जी जी ऐं उनखे अहिड़ी शइ सां गॾियो वियो आहे जेको माल आहे जी ऐं अक़द हिकु आहे सफ़का हिकु आहे त उनजे करे हुन ते असरु पए थो इन जी ख़राबी जे करे हूअ बि बेछा थींदी बातिल थींदी ऐं अहिड़े हिसाब सां उनखे तव्हां हुन मसइले ते क़यास कयो त जेको मुर्दार ॿकरी आहे उहो माल कोन्हे ऐं हू माल आहे। हाणे इहो मसालो हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि वटि आहे। इमाम साहब फरमाइनि था त इहो जाइज़ कोन्हे। साहिब चवनि था इहा सूरत तॾहिं जाइज़ कोन्हे जंहिं वक़्त में हिकिड़ी सफ़का हिकिड़े ई अघ मुल्ह में विकिणियो वञे पर जेकॾहिं मिसाल तौरु आज़ाद जो अलॻि मुल्ह हयो अथसि ऐं बाने जो अलॻि ऐं मुअल ॿकरी जो अलॻि कुठल जो अलॻि त पोइ जाइज़ आहे। व इन जमा बैन आबदिन व मुदब्बरिन इहो मसइलो बि ईअं आहे पर इन में फ़र्क़ु कयो आहे त हुते आज़ाद ऐं बाने खे गॾाए पियो हिते आज़ाद ऐं मुदब्बर खे छो त मुदब्बर जेको बानो आहे जेको मालिक जे वफ़ात खां पोइ हुनखे मालिक चवंदो आहे त तूं आज़ादी त हिकिड़ी ॿिए जे अंदरि मुदब्बर बि अची वियो ऐं बानो माल आहे पर मुदब्बर माल कोन्हे छो त हुनखे माण्हू विकिणी कोन थो सघे पर छा आहे त कन उलमा वटि उहो माल आहे यानी माल जे क़ाबिल आहे तंहिं करे उलमा चयो आहे त ठीकु आहे ॿई शयूं माल आहिनि ऐं सफ़को हिकु आहे त इहा ॿिए छा आहे जाइज़ या इन जे पंहिंजे बाने ऐं इन जे ग़ैर जे बाने जे विच में ॿिए थी आहे बानो हिन जो पंहिंजो हिन जो माल आहे पर ॿिए जो बानो हिन जो माल कोन्हे पर माल त आहे हुते मथे सूरत में फ़र्क़ मसाइल इहो आहे त मथे माल इहो कोन हो आज़ाद माल कोन हो बानो माल हो मुर्दार ॿकरी माल कोन हुई कुठल ॿकरी माल हुई पर हिते ॿिनी सूरतुनि में अब्द ऐं मुदब्बर आहे त मुदब्बर क़ाबिल माल आहे यानी उहो खपाइण जे क़ाबिल आहे कुझु इमामनि वटि उन जे करे उन ते फ़तवा ॾिनी वई ऐं वरी बानो जेको पंहिंजो आहे उहो बि माल आहे जेतोणीक पंहिंजो आहे पर जेको ॿिए जो बानो आहे उहो पंहिंजो माल त कोन्हे पर ॿिए जो त माल आहे तंहिं करे हिन में पेश आहे जाइज़ आहे। ॿिन्ही में फ़र्क़ु मसइलनि जो तव्हांखे सम्झ में अची वियो त माल जे करे इख़्तिलाफ़ थिए पियो जेको माण्हू जमा कयईं आज़ाद ऐं बाने जे विच में या अहिड़ी ॿकरीअ जे विच में जेका कुठल ऐं मुर्दार त बातिल आहे ॿिए इन्हनि ॿिन्ही में ऐं जेकॾहिं जमा कयईं अब्द ऐं मुदब्बर जे विच में या पंहिंजे बाने ऐं ग़ैर जे बाने जे विच में त अब्द में यानी बाने में बेसही आहे उन जे हिसे सां समन में माना जेको उनजो हिसो थींदो जेको पंहिंजो बानो आहे उनजी जेका क़ीमत थींदी उनजो हिसो ई पंहिंजो वठंदो ऐं बेसही थींदी। हाणे मसइलो थींदो शुरू वरी उन्हनि बेउनि जे जेके बेऊं शरीयत में मकरूह आहिनि उन जे बारे में फरमाई त वनहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अने नजश नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात नजश खां मना फरमाई आहे। नजश माना हिकिड़ी क़ीमत माण्हू बाज़ार में क़ीमत खे वधाइण लाइ हणे माना बाज़ार में अची बि इहे ग्राहक बीठा आहिनि ऐं चए त हीअ शइ मां 20 में थो वठां हालांकि उहा शइ 20 लहणे कोन थी त हिन जे हिन अघु मुक़ररु करण सां बाज़ार में इहा शइ हली वई त हीअ शइ त 20 जी आहे अघ खे चाढ़ण लाइ जेको इहो फेल कबो आहे इन खे छा चइबो आहे नजश त रसूलुल्लाह इन खां मना कई आहे ऐं शरीयत में इहो कमु करणु छा आहे मकरूह ऐं वन सौ में अल सौ में अखी अला सौ में अखी यानी हिकिड़े भाव ते हिकिड़े अघ ते ॿियो अघु हणणु हिकिड़ो चए 20 ॿियो हासे करे चए 30 40 त इहो हिकिड़े भाउ जे अघ ते ॿियो अघु हणणु त हुनजो जीअं ॿिए भाउ खे नुक़सानु थिए मां इहा शइ वठी वञा हीअ शरीयत में ॿोली लॻंदी आहे त इहा ॿोली हणण बि छा आहे शरीयत में मकरूह
वन तलक़िल जलब, नबी करीम अलैहिस्सलाम तलक़िल जलब खां मना कई आहे। तलक़ी माना मिलण, इहो चइबो आहे त काफ़िले वारनि सां मिलण। नफ़ो, जलब माना नफ़ो, तलक़िल जलब नफ़े खे मिलण, जलब माना नफ़ो, नफ़ो जी जी। काफ़िले वारनि सां अॻे वञी मिलण। हाणे शहर वारो काफ़िले में माना जेको काफ़िले वारो आहे उहो शहर में ईंदो त पोइ शहर में अचण सां मतिलबु मुमकिन आहे उहो पंहिंजो माण्हुनि जे हिसाब सां पैसा ॾे, पर हीउ पहिरियां वञी हुननि सां मिले, सस्तो वठी शहर में महांगो खपाए, त इहो बि शरीयत में छा आहे, मकरूह आहे। ऐं हाज़िर जी बे ॿाहिराड़ी वारे लाइ इहो तॾहिं जंहिं वक़्त में शहर जे अंदरि ॾुकार आहे, त शहर में ॾुकार आहे, हीअ वरी पैसा घणा था मिलनि, ॿाहिराड़ी वारनि खे पियो ॾे, त ॾुकार वारी मौसम में पंहिंजे मौजूदु माण्हुनि खे छॾे करे ॿाहिराड़ी वारे खे विकिणी ॾियणु, इहो बि छा आहे, शरीयत में मकरूह आहे। ऐं अज़ान जुम्मा जे वक़्तु, अज़ान मां मुराद आहे अज़ान अव्वल। पोइ माण्हू घणा पुछंदा आहिनि पहिरीं अज़ान वक़्तु वापारु करणु मकरूह आहे या पोइ वक़्तु, त मुसन्निफ़ फरमायो त अनिल बई इंद अज़ानिल जुमुअती, जुमे जी अज़ान वक़्तु। त अज़ान मां मुराद कहिड़ी अज़ान आहे, पहिरीं अज़ान, जुमे में ॿ अज़ानूं ईंदियूं आहिनि, पहिरीं अज़ान वक़्तु या ॿिए करणु छा आहे, मकरूह आहे। वकुल्लु ज़ालिका युकरहु, ऐं हर या जेका ॿिए आहे मकरूह आहिनि, छो त रसूलुल्लाह हिननि खां मना कई आहे, मकरूह आहे। वला यफ़सुदु बिहिल बैउ, बेफ़ासिद कान थींदी, यानी बेफ़ासिद वारो हुकुम न लॻंदो, बाक़ी बे करणु छा आहे, इहे जेके बेऊं थियूं इहे मकरूह यानी शरीयत में नापसंद आहिनि।